हादा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मिन हम्दिही व नफ़ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मन युति'िल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। मोहतरम मुकर्रम हिन असांजी मजलिस जा सरबराह साईं शेख अब्दुल्ला नासिर रहमानी अमीर जमीयत अल हदीस सिंध, दक्तूर नाज़िम आला जमीयत अल हदीस सिंध, आइल उलमाए किराम, मज़ीद सामीन हज़रात, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्लाह ताला कुरान मजीद 22 सिपारो सूरह अहज़ाब उन जो आखिरी रुकू आयत नंबर 71 में फरमाई जेको अल्लाह जी इताअत कंदो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदो उन मामूली में कामयाबी हासिल कान कई, फरमाई अजीम कामयाबी। मना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत सां दुनिया में कामयाबी, कब्र में कामयाबी, हशर में कामयाबी, बशर्ते पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही इताअत हुजे। सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला जन्नत अता फरमाई, पान ऐं संदुक घर वारी हिकड़ी मामूली गलती जे करे अल्लाह ताला उनके जन्नत मां कढी छॾियो। माना समझो नाफरमानी ऐं जन्नत, गुनाह ऐं जन्नत इहो खोड़ ई कोन थो लॻे। सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॿीहर जन्नत में वञण जे लाइ ख़वाहिश ज़ाहिर कई। अल्लाह ताला फरमाए हाणे मशरूत है, हाणे मशरूत है। फइम्मा यअतियन्नकुम मिन हुदन फमन तबि हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। हाणे हिदायत मुंहिंजे तरफां ईंदी, जे उन्ही जी पैरवी कई हाणे उन्ही खे जन्नत मिलंदी। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा हदीस सही मुस्लिम जी जंहिंमें अल्लाह ताला जो मोकिलियल नुमाइंदो दत्तर खान तैयार आहे, रुगो पढ़ो ॾे हो अचनि। मुख़्तसरन मोकिलण वारो अल्लाह बादशाह, नुमाइंदो इमामुल अंबिया दत्तर खान जन्नत आ। हाणे जेको शख्स इन जे सॾ ते ईंदो अल्लाह बादशाह भी खुश, उनखे जन्नत भी मिलंदी ऐं जन्नत जूं समूरियूं नेमतूं मिलंदियूं। ऐं जेको इन जी मोकिलियल नुमाइंदे जे चवण ते न आयो, अल्लाह जी नाराज़गी उनजे मथां जन्नत का महरूम ऐं हमेशह जे लाइ जहन्नम। आखिरी लफ्ज़ छा आहिनि जिब्राइल जा, फमन अता मुहम्मद फ़क़द अता अल्लाह वमन अता मुहम्मद फ़क़द अता अल्लाह व मुहम्मद फ़र्क़ुम बैन अन्नास। जंहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई तंहिं ॼण त अल्लाह जी इताअत कई, ऐं जंहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफरमानी कई तंहिं ॼण त अल्लाह जी नाफरमानी कई। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि में फ़र्क़ करण वारा आहिनि। अल मीज़ान अकबर हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मीज़ान अकबर साहिमी जंहिंमें शयूं तोड़ियूं वञनि थियूं उहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। अने उन ई कसवटी ते उन्हनि खे तोड़ियो वेंदो।
जेका उन्हीं जी मुताबिक़ आहे पोइ उहे अमल चाहे मुंहिंजा हुजनि या के शेखुल हदीस जा हुजनि के उस्ताद या शागिर्द जा हुजनि कंहिंजा बि हुजनि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़िस्मती दे पेश कयो साइमी में उहो ई हक़ आहे ऐं उन जे ख़िलाफ़ आहे अमल करण वारो केर बि उहो छा आहे बातिल आहे त अल्लाह ताला छा फरमायो क़ुरान शरीफ़ जी आयत तव्हां पढ़ो नंढड़ो जुमिलो आहे क़ुरान जो व इन तोती उहो तहतदू हाणे हू क़ुरान शरीफ़ आयत व इम्मा यातयन्नकुम मिनी हुदन जन्नत उन्हीं खे मिलंदी जेको हिदायत जी पैरवी कंदो सब जन्नत में वेंदा जन्नत में उहो कोन वेंदो जो रस्तो भुलिजी वेंदो रस्तो त ताब आहे न वअन हादा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ वला तत्तबिउल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता ख़बर आहे त लीका घणा कढिया 4 कढिया वरी हिकिड़ो कढियो पर 72 लीका भी कढी दे सघिया न तो बनी इसराइल 72 मारी उम्मत 73 फिरका हरे जहन्नम में हिकिड़ो फिरको वो जन्नत जेके आऊं आहियां मुंहिंजा साहबा आहिनि 72 लीका पर न 4 तरीक़ा 4 ईमान 4 फिरका बरहक ही शरीयत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह की वही जी रोशनी में पाण लीका कढिया इन 4 रस्तनि ते पाण शैताननि ये तॾीन पिया ऐं मुंहिंजो रस्तो हिकिड़ो ई आहे उहो सिधो रस्तो आहे वअन हादा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ वला तत्तबिउल हिन मुंहिंजे सिधे रस्ते जी पैरवी करियो ॿियनि रस्तनि में हलंदा त इहे तव्हां खां थेड़े छॾींदा त मूं अर्ज़ु पे कयो सभई जन्नत में वेंदा पर जन्नत में उहो रस्तो गुम थी वेंदो रस्तो आहे सिराते मुस्तक़ीम यानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत व इन तोती उहो तहतदू अल्लाह तो फरमाए जेकॾहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदो त तव्हां हिदायत याफ़्ता आहियो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठल आहिनि हिकिड़ो वॾे परे खां हिकिड़ो माण्हू पियो अचे अचनि शर्त सुञाणंदो कोन पियो आहे न त तव्हां में अल्लाह जो रसूल केरु आहे पाण फरमायो आऊं आहियां तूं ॻाल्हि कर हू छा थो चवे अतैतु मिन अहली व माली व अशीरती ऐं अल्लाह जा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो सफ़र करे आया नजद खां कारोबार तिजारत मिट माइट सब कुछ छॾे सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन ई करे आयो आहियां जन्नत जो प्रोग्राम साईं तव्हां खां पुछां आऊं तव्हां खां जन्नत जो प्रोग्राम पुछण आयो आहियां ॿुधाईंदो तमामु अव्वल आऊं कंदुसि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरकान खमसा ॿुधाया ऐं चवणु लॻो ऐं अल्लाह जा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी जा बाक़ी ॾियारा बि आऊं तव्हांजे क़दमनि में गुज़ारण पे चाहियुमि पर इहो जन्नत वारो प्रोग्राम खणी पंहिंजे इलाइक़े ॾे वञा मतां उहे बि मुसलमान थी पियनि तव्हां मूंखे इजाज़त ॾींदो त आऊं वापसि वञा पाण सगोरनि हाउकार कई हे ॾाची ते चढ़ियो ऐं ॾाची जो पेर जेको आहे सो के ॿिर में फाथी पियो बैलेंस बराबरि कोन थियो ऐं ही किरी पियो गर्दन भर ऐं उन ई महिल ई उहो गुज़ारे वियो पाण फरमायो त इन खे मूं ॾे वेझो खणी अचो पाण सगोरा ख़ुशि पिया थियनि ऐं पंहिंजो चहिरो मुबारक परे कयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तव्हां छा ॾिठो पाण छा ॿुधायो तव्हांखे मूं ॾिठो आसमान का 2 फ़रिश्ता सगोरा लही आया उहे जन्नत जा मेवा खणी ऐं उन जे वात में विझनि पिया त आऊं सम्झी वियसि फअलिमतु अन्नहु जाइन ही उञायल बुखायल हो हिकिड़ी तरफ़ हूंदो त हेॾो सफ़र ऐं करे अल्लाह जे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पहुचा जन्नत जो प्रोग्राम पाण सगोरनि खां पुछां ऐं उन ते छा करियां अमल करियां पर तव्हां ख़बर आहे हुन छा चयो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे आऊं घाटी वादी कोन कंदुसि बस जी जो तीन 100% सोरहाना साईं जी तव्हां चयो आहे न आऊं उन ते कार बंदि रहंदुसि उन ते अमल कंदुसि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पंजन मुबारक हथन था उन मैयत के कब्र में लाहींदे पर मुखातिब क्या थियन फान फरमायूं अमेल कलीलन वो अजर कसीरा पान फरमाए अमल करण जो तो के टाइम ही कोन मिलियो लेकिन हुन जुमलो छा चयो है जेकी अल्लाह जो रसूल चौंदो जी चयो है अब उन्हीं ते जिंदगी भर अमल कर पाणो अमल जो टाइम कोन तो के मिलियो लेकिन तो के अजर तमाम घणो मिलियो छो मिलियो उन जी सोच उन जी नियत उन जो इरादो इहो ही हो त आऊं जिंदगी भर अल्लाह जे रसूल जी छा करियां इताअत करियां त शादी गमी जियण मरण उथण वेहण अदा जो हर एक जो है तो रसूलुल्लाह जे तरीके में रंगील हुए छो त अल्लाह ताला कुरान मजीद सूरह आदाब तवा पढ़ो फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना तव्हां जरा आइडियल सिंपल नमूनो ज़ात है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात है अल्लाह ताला मजीद तौफीक अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग